जे मुल्क में अॼु 15 मार्च खां शुरू थियल आदमशुमारी जो पहिरियों मरहलो 15 अप्रैल ताईं जारी रहंदो। पहिरें मरहले जे 3 ॾींहनि में घरशुमारी कई वेंदी। 19 सालनि खां पोइ मुल्क जी आबादी जो सही अंग ॼाणण लाइ शुरू कयल हिन अमल खे 2 मरहलनि में विरहायो वियो आहे। सॼे मुल्क खे 1,68,000 ब्लॉकनि में विरहायो वियो आहे ऐं उन अमल में मुख़्तलिफ़ खातनि जा 1,18,000 कारकुन हिसो वठी रहिया आहिनि। उन खां सवाइ उन अमल में सहकार करण लाइ सिक्योरिटी लाइ फ़ौज जा 2 लख अहलकार बि शरीक आहिनि। पहिरें मरहले में मुल्क जे 63 ज़िलनि में घर ऐं आदमशुमारी कई वेंदी, जंहिंमें पंजाब जा 16, सिंध जा 8, केपी जा 7, बलूचिस्तान जा 15, 7 क़बाइली एजेंसियूं, पाकिस्तान जे इंतज़ाम हेठि कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जा 5 ज़िला शामिल आहिनि। बाक़ी बचियल इलाइक़नि में उहो अमल ॿिए मरहले में शुरू कयो वेंदो। अमलदारनि जो चवणु आहे त कंहिं बि रीति ॼाण लिकाइण या ग़लति बयानी कंदड़नि खे 50,000 रुपया ॾंड ऐं 6 महीना कैद जी सज़ा थी सघे। मुल्क में पहिरियों भेरो खदड़नि फ़क़ीरनि खे बि आदमशुमारी में ॻणियो पियो वञे। मुल्क में आख़िरी आदमशुमारी 1998 ईस्वी में थी हुई। आइन मूजिबि हर 10 सालनि खां पोइ आदमशुमारी जो अमल ज़रूरी आहे, पर 19 सालनि दौरान उन ते अमल न थी सघियो। सुप्रीम कोर्ट पारां गुज़िरियल साल उन मामले ते पाण मुरादो नोटिस वठण खां पोइ ई मुल्क में आदमशुमारी जो फ़ैसिलो कयो वियो।